सिंध हुकूमत मंशियात की तैयारी ऐं इस्तेमाल वारनि शयुनि ते पाबंदी लगाए छॾी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते कमिश्नर कराची हुकुम जारी करे छॾिया। काठ, शीशे, पत्थर, प्लास्टिक ऐं सेरेमिक जे पाइप, रोज क्लिप्स ऐं ॿियनि शयुनि जे विकिरे ते क़लम 144 लागू कयो वियो। लाॻापियल थाणनि जे SHO खे पाकिस्तान पैनल कोड जे शिक़ 188 तहत भञकड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जा इख्तियार आहिनि। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो, पाबंदी सिंध में मंशियात जे इस्तेमाल ख़िलाफ़ असांजी जारी जंग में हिकु अहम क़दम आहे। शर्जील इनाम मेमण जहिड़ो चवणु आहे। शर्जील इनाम मेमण चयो त असांजो मक़सदु अहिड़नि औज़ारनि खे रोकणु आहे जेके मंशियात लाइ इस्तेमालु थियनि था। अवाम ख़ासि तौर ते नई नस्ल खे मंशियात जी लानत खां बचाइण लाइ सख़्तु क़दम खणंदा रहंदासीं। शर्जील इनाम मेमण इहो बि चयो आहे। सिंध में मंशियात की तैयारी ऐं इस्तेमाल वारनि शयुनि ते पाबंदी ॿुधाइनि पिया। सिंध हुकूमत मंशियात की तैयारी ऐं इस्तेमाल वारनि शयुनि ते पाबंदी लगाए छॾी आहे। अहम ख़बर वाते पहुचाए पिया। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते कमिश्नर कराची हुकुम जारी करे छॾिया। काठ, शीशे, पत्थर, प्लास्टिक ऐं सिरेमिक जे पाइप, रोज क्लिप्स ऐं ॿियनि शयुनि जे विकिरे ते क़लम 144 लागू कयो वियो। लाॻापियल थाणनि जे SHO खे पाकिस्तान पैनल कोड जी शिक़ 188 तहत भञकड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जा इख्तियार आहिनि। नोटिफिकेशन में चयो वियो, पाबंदी सिंध में मंशियात जे इस्तेमाल ख़िलाफ़ असांजी जारी जंग में हिकु अहम क़दम आहे। शर्जील इनाम मेमण जहिड़ो चवणु आहे।